नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो पुलिस जो सिरनि जे भठे ते छापो अरिड़हं हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो। इतला ते पुलिस पारां बासर जे भठे ते छापो हणी जिते अरिड़हं पोरियतनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। खिपरो में एडिशनल सेशन कोर्ट खिपरो जे हुकुम ते खिपरो लॻ वईं दड़ो में उमरदीन पठाण जे सिरनि जे भठे ते पुलिस पारां छापो हयो वियो जिते नाहक बांदी बणियल औरतुनि ॿारनि समेत अरिड़हं पोरियतनि खे बाज़ियाब करायो वियो, जॾहिं त पोरियतनि जे बाज़ियाबी जे लाइ उलो ओड पारां अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। बाज़ियाब थियल पोरियतनि में लोंग, लालू, उन्नो, नूरी, हलीमा, सतबाई शामिल आहे। पोरियतनि मूजिब गुज़िरियल 1 साल खां सिरनि जे भठे जो मालिक हिननि खां जबरी पोरियो वरितो पिए, जॾहिं त भठे मालिक मूजिब हिन पोरियतनि खां को बि जबरी पोरियो न पिए वरितो, न वरी हिन वटि का ख़ानगी जेल आहे। जॾहिं त खिपरो पुलिस अरिड़हं पोरियतनि खे वास्तेदार कोर्ट में पेश कंदी ऐं जेको बि कोर्ट सगोरी जो हुकुम हूंदो उन ते अमल कयो वेंदो।